को आ रहमान जे पासे, को आ भगवान जे पासे, मुझो सजदो उनखे आ जेको आ इंसान जे पासे। जट किथां जा, इहो नओं मज़हब तूं किथां खणी खड़ियो आहे? महबूब जे हर सहाबी जो शान निरालो आहे। चओ सुभान अल्लाह। पर यादि रखो, मुस्तफ़ा जे सहाबा जो त शान निरालो आहे, पर महबूब जे सहाबा जे गुस्ताख जे मथां हिन दुनिया में भी लानत आहे त आख़िरत में भी लानत आहे। असांजो चरियो नौजवान सॼो ॾींहुं फेसबुक ते साईं अल्लाह हुन जे मथां रहमत करे वीचारो गुज़ारे वियो आहे। पोइ मरी वञण वारे जे बारे में बुरो न चइबो आहे। असां पंहिंजे ने ॼट नौजवान खां था पुछूं त अदा वाकई मरी वञण वारे जे बारे में घटि वधि न ॻाल्हाइबो आहे, पर इहे जेके सहाबा जे बारे में बकवास कंदा रहनि, इन्हनि खे हया कोन थींदो आहे? तोखे अॼु ॾाढी इंसानियत यादि आई आहे त साईं मरी वञण वारे जे लाइ बुरो लफ़्ज़ न ॻाल्हाइबो आहे। बाक़ी जॾहिं ही सहाबा जे बारे में बकवास कंदा आहिनि तॾहिं हुननि खे हया कोन थींदो आहे त महबूब जा यार आहिनि जिन जे बारे में असां बकवास पिया कयूं। महबूब जो गुस्ताख मरी वियो मरदूद, न ख़त्मो न दरूद। महबूब जे सहाबा जो गुस्ताख मरी वियो मरदूद, न ख़त्मो न दरूद। या यारी आहे भला गुस्ताखनि सां कंहिंजी? आहे छा यारी? न आहे न असांजी यारी बि उन सां जेके महबूब जो वफ़ादार, महबूब जे सहाबा जो वफ़ादार। माण्हू असांजा वीचारा चरिया थिया। साईं ईरान वॾी हिम्मत कई आहे, इसराइल जे मथां 300 बम हया आहिनि। साईं ईरान वॾी हिम्मत कई आहे, इसराइल जे मथां 300 बम हया आहिनि। अमेरिका जो वॾे मां वॾो दुश्मन आहे। इसराइल जे मथां 300 बम हया आहिनि। अमेरिका जो वॾे मां वॾो दुश्मन आहे। तव्हांखे ख़बर आहे, जंहिं हेलीकॉप्टर में हू वञी मुआ आहिनि, उहो हेलीकॉप्टर बि अमेरिका जो हुयो। ऐं असांजो नौजवान त उको ई खरी वियो आहे सफ़ा। बसि उनखे इंसानियत, साईं को आ रहमान जे पासे, को आ भगवान जे पासे, मुंहिंजो सजदो उनखे आहे जेको आहे इंसान जे पासे। ॼट किथां जा, इहो नओं मज़हब तूं किथां खणी खड़ियो आहे? मज़हब त आहे इस्लाम। बसि ही नओं मज़हब तुंहिंजो किथां आयो? साईं मुंहिंजो मज़हब आहे इंसानियत। सो इंसानियत इहा थी चवे त साईं हू भले हुयो, कंहिं बि मज़हब सां हुनजो ताल्लुक़ हुयो, मरी वियो, हाणे उनखे बुरो न चइबो। अदा मलऊन जेको सहाबा जो गुस्ताख हुजे, उनखे मरण खां पोइ बि लानत कबी। उन जे लाइ ईसाले सवाब न कबो, उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ न कबी, उन जे लाइ ॾुख जो इज़हार न कबो। जेको महबूब जे सहाबा जो न आहे उहो असांजो न आहे। अल्लाह न करे, अल्लाह न करे, अल्लाह न करे जेकॾहिं सॻो पीउ बि मुस्तफ़ा जे सहाबनि जो गुस्ताख थी वञे त उन पीउ जे मुंहं में बि धूड़ आहे, उन सां ताल्लुक़ कोन्हे। ताल्लुक़ उन सां आहे जेको मुस्तफ़ा जो वफ़ादार आहे। महबूब जो वफ़ादार असांजे अखियुनि जो ठार। इंशाअल्लाह ताला अॻे दुनिया ॾिसंदी त महबूब जे सहाबा जे गुस्ताख सां क़बर में छा थो थिए। सो अल्लाह ताला खां दुआ कयो त अल्लाह जी ज़ात असांखे अदब वारो बि बणाए ऐं अदब वारनि सां प्यार करण वारो बणाए।